जी नाज़रीन, इस्लाम कोर्ट में जेका हिन वक़्तु पाक रेंजर जे ब्रिगेडियर सलमान उन सां गॾु DC थरपारकर आहे, डॉक्टर शहज़ाद ताहिर थईम असिस्टेंट कमिश्नर आहे इस्लाम कोर्ट, नईद अहमद मीरानी मुख्तियारकार इस्लाम कोर्ट, टाउन चेयरमैन इस्लाम कोर्ट, इन्हनि गॾिजी जेका से इस्लाम कोर्ट भरिसां थर फाउंडेशन जी जेका इंडस अस्पताल आहे उते जेका आइसोलेशन सेंटर क़ाइमु कयो आहे 9 बेडनि ते, उन जो जेको से गॾिजी दौरो कयो आहे। उन सां गॾु इस्लाम कोर्ट भरिसां कंटेनर जेका सिटी आहे उन जो बि दौरो कयो आहे। पाक फ़ौज रेंजर्स जा जवान आहिनि, पुलिस आहिनि, उन्हनि शहर जो जेको गश्त बि कयो आहे, फिलिंग जेका मार्च उहो बि कयो आहे। माण्हुनि खे ख़ासि हिदायतूं जारी कयूं आहिनि त उहो घरनि ताईं महदूद रहनि। हिन वक़्तु जेका थर पारकर जी समूरी सूरत हाल आहे उते कोरोना जो जेको ख़ौफ़ पकड़ियल आहे, उनजे करे पाक फ़ौज रेंजर्स जा जवान आहिनि, पुलिस जी वॾी नफ़री आहे, उहो जेको शहरनि जो गश्त करे रही आहे। असां जॾहिं हिन वक़्तु दौरो कयो आहे थर फाउंडेशन अस्पताल जो, उते 9 जेके बेड क़ाइमु कया विया आहिनि, उते रखिया विया आहिनि। उन सां गॾोगॾु आइसोलेशन जेको वार्ड जेके क़ाइमु कया विया आहिनि उन्हनि में जेका से बहितरीनु जेका सहूलियतूं आहिनि उहे असांखे उते नज़र बि आयूं। उते थर फाउंडेशन जे मोहसिन बब्बर जेका मुख़्तलिफ़ तफ़सील ॿुधाया आहिनि त हीअ जेका से अस्पताल क़ाइमु कई वई आहे, इन में जेका से समूरियूं जेके फैसिलिटियूं आहिनि उहे मौजूदु आहिनि। अमकानी तौर ते जेका कोरोना जे वायरस वारे ख़तरे खे जेका नज़र में रखंदे हिते समूरियूं फैसिलिटियूं उहे क़ाइमु कयूं आहिनि। इस्लाम कोर्ट अस्पताल जेको MS आहे पीर गुलाम नबी जीलानी, उहो जेका से मुसलसल निगरानी बि करे रहियो आहे। त सिहत खाते जा जेके इदारा आहिनि उहे हिन वक़्तु मुतहरिक नज़र अचनि पिया ऐं कोरोना वारी जेका वबा आहे उन खे रोकण जे लाइ समूरा जेके इंतिज़ाम आहिनि उहे मुकमल करे इंतिज़ामिया खे जेको उहो हिन वक़्तु अलर्ट कयो आहे। शहरनि खे अपील कई पई वञे त उहो घरनि ताईं महदूद रहनि, इंतिज़ामिया जो जेको साथ ॾियनि त जीअं हलंदड़ जेका वबा आहे उन खे जेका से उन ते कंट्रोल बि करे सघिजे ऐं हिन वबा खे काफ़ी हद ताईं मुंहुं ॾेई सघिजे। उन जे करे हू वधि खां वधि इंतिज़ामिया खे हिदायतूं जारी कनि पिया, इंतिज़ामिया हिदायतूं जारी करे पई शहरनि खे त हू जेका एहतियातनि तौरु पंहिंजे घरनि ताईं महदूद रहनि।